नौशा फ़िरोज़ शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी नौशा फ़िरोज़ कैंपस में समाजी तंज़ीम फल पाकिस्तान पारां ज़िम्मेवार डिजिटल शहरियत के फ़रोग़ ॾियण ऐं नौजवाननि में शमूलियत ज़रिए ग़लत मालूमात ऐं ऑनलाइन नफ़रत के मुंहुं ॾियण ऐं में नौजवाननि जो किरदार जे मौज़ू ते हिकु ॾींहं जो लेक्चर प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। हिन मौक़े ते ॻाल्हाईंदे फल पाकिस्तान जे ज़िले कोआर्डिनेटर ज़ोया लड़क ऐं मास्टर ट्रेनर साजिद सुमरो चयो त फल पाकिस्तान पारां ही प्रोग्राम नौजवान में डिजिटल मीडिया जे ज़िम्मेवार इस्तेमाल, ग़लत मालूमात खां बचण ऐं ऑनलाइन अख़लाक़ियात बाबति शऊर पैदा करण लाइ मुनक़िद कयो वियो आहे, छाकाणि त सोशल मीडिया मौजूदा दौर में राब्ते जो तेज़ तरीन ज़रियो आहे जेको दुनिया में 4.7 अरब खां वधीक माण्हू इस्तेमाल करे रहिया आहिनि। मालूमात जी ही फ़रहामी तालीम ऐं कारोबार खे फ़रोग़ ॾियण जे अहम ज़रियो आहे, पर उन जो घणो ई गैर ज़िम्मेवाराना इस्तेमाल ज़हनी सेहत, समाजी रिश्तनि ऐं अख़लाक़ियात लाइ नुक़सानकार आहे। उन वधीक चयो त इंसानी ज़िंदगी ख़्यालनि, एहसासनि, ख़्यालनि ऐं जज़्बनि जी जाइ आहे जंहिं जे बाहमी ख़्वाहिश खे समाज सॼो वेंदो आहे। असांखे इन्हनि ख़्यालनि ऐं ख़्यालनि खे ॿियनि सां शेयर करणु घुरिजे। इंसाननि खे हमेशह राब्तनि जे ज़रिए जी ज़रूरत आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।